ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची ओभर खां अब्दुल गफ्फार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ प्रेस क्लब डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची जे सालियानी 2025 जे सालियानी इलेक्शन चेयरमैन इलेक्शन सफ़दर सतो मेंबर काज़ी शफ़ीक अहमद मेंबर अज़हर भुट्टो जे ज़ेर निगरानी हेठि थी गुज़रियो, जंहिं भेटाई पैनल जे साम्हूं को बि पैनल मुक़ाबले न हुजण बैदि प्रेस क्लब ईस्ट जे सालियानी चूंड जे इलेक्शन कमीशन जे चेयरमैन सफ़दर सतो मेंबर काज़ी शफ़ीक अहमद मेंबर अज़हर भुट्टो भेटाई पैनल जे बीठल उम्मीदवारनि जंहिंमें सदर गौस बुघियो, सीनियर नायब सदर आज़ाद नुआरी, नायब सदर सनाउल्लाह हकड़ो, नायब सदर जलालुद्दीन तईम, जनरल सेक्रेटरी अली मोहम्मद भुट्टो, डिप्टी जनरल सेक्रेटरी शहजाद सफदर सतो, खजानची मियां नज़ीर अहमद, इंफॉर्मेशन सेक्रेटरी शाहिद कोरा या ऑफिस सेक्रेटरी नवाब अली बुघियो खे कामयाब करार ॾिनो वियो, जॾहिं त एग्जीक्यूटिव कमेटी जो चेयरमैन आतिफ सादिक शेख, मेंबर एग्जीक्यूटिव कमेटी हमाद अज़हर भुट्टो, मेंबर जमील अहमद काज़ी, मेंबर असलम खटियाण, मेंबर एडवाइज़र कमेटी लाइ नवीद अहमद भुट्टो ऐं मंसूर अहमद काज़ीअ खे चूंडियो वियो। कामयाब थियल ऐं चूंडियल उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते प्रेस क्लब जे डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची जे कामयाब थियल सदर गौस बुघियो चयो त असांजे मथां हिकु भेरो ॿीहर तमामु वॾी ज़िम्मेवारी आयद थी आहे। प्रेस क्लब जे समूरनि साथियुनि सां गॾिजी कलम जी ताक़त सां मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजंदासीं।